Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. सेनेट इलेक्शन बाबत सदारती ऑर्डिनेंस सुप्रीम कोर्ट में चैलेंज। JUI पाकिस्तान ऑर्डिनेंस खिलाफ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल करे छॾी। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे। अदालत में ॿुधणी हेठि केस ते ऑर्डिनेंस जारी थियणु आइन ऐं कानून खे घटि ॾेखारण बराबरि आहे। सदर तरफ़ां ऑर्डिनेंस जारी करण मां ज़ाहिर थियो त संदसि कानूनी पोज़ीशन तकरारी आहे। केस ते कार्रवाई जारी रहण बावजूदि ऑर्डिनेंस जारी करणु आइन सां मज़ाक़ आहे। जेको कमु पार्लियामेंट न कयो हुजे उन जो इख्तियार सदर खे नथो ॾेई सघिजे। दरख़्वास्त में ऑर्डिनेंस खे बदनीयती ते ॿधल करार ॾेई मुअतल करण जी इस्तदा। लापता माण्हुनि जे वारिसनि जो JITs ऐं पुलिस जी कारकर्दगीअ तां एतमाद खॼण लॻो। माण्हू सम्झनि था अदालतूं रुॻो तक़रीरूं कंदियूं आहिनि। गुम थियल माण्हुनि जे मामले ते पुलिस जांच ई नथी करे। पुलिस जी कारकर्दगीअ सबबि लापता माण्हुनि जा वारिस परेशान आहिनि। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जे केस ते ॿुधणीअ दौरान जस्टिस नेमतुल्लाह जा रिमार्क्स। अदालत चयो आहे त JITs जा सरबराह अदालत में पेश न थिया त संदनि पघारूं बंदि कयूं वेंदियूं। ॿुधणीअ दौरान जांच ऑफिसर चयो त हिरासती मरकज़नि बाबति रिपोर्ट्स लाइ लाॻापियल इदारनि खे ख़त लिखिया पर को बि जवाब न आयो आहे। अदालत वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खां गुम थियल माण्हुनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध में लखें ॿार स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि। ॿुधायो वञे त अहिड़नि ॿारनि जी तालीम लाइ कहिड़ा क़दम खयां पिया वञनि। सिंध हाई कोर्ट स्कूल्स में सहूलियतुनि ऐं हाज़िरीअ बाबति सेक्रेटरी तालीम खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। ॿुधणीअ दौरान सेक्रेटरी तालीम ऐं डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स तरफ़ां रिपोर्ट पेश। अदालत सेक्रेटरी तालीम खां पुछियो त लाड़काणो में 360 स्कूल्स बंदि पियल आहिनि। ॿुधायो त उन्हनि जो छा थियो। हर पाड़े में ॿार स्कूल दौरान रांदि रूंद कंदा आहिनि। अदालत हुकुम ॾिनो आहे त रिपोर्ट में ॿुधायो वञे त ईंदड़ साल केतिरा नवां स्कूल्स क़ाइमु कया वेंदा ऐं केतिरनि ॿारनि खे दाख़िलाऊं मिलंदियूं। सुप्रीम कोर्ट इरशाद रांझानी क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार रहीम शाह जी ज़मानत जी दरख़्वास्त ते प्रोसिक्यूटर जनरल सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। अखियुनि ॾिठनि शाहिदनि खे ट्रायल कोर्ट में पेश करण जो हुकुम। ॿुधणीअ दौरान एडिशनल प्रोसिक्यूटर जनरल सिंध चयो त हिन केस में 4 शाहिदनि खे पेश करणो हूंदो आहे। अदालत रिपोर्ट तलब करण बाद ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। शाह लतीफ़ टाउन में CTD जो ऑपरेशन हिकु दहशतगर्द मारिजी वियो। 5 गिरफ़्तार कयल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां बारूद सां भरियल रिक्शा हथ बम डिस्पोजल स्क्वाड तलब। मुक़ाबले में मौजूदाने तौर को बि अहलकार ज़ख़्मी न थियो। राजा उमर ख़िताब जो चवणु आहे त CTD तरफ़ां मुक़ाबले दौरान मीडिया जे नुमाइंदनि खां फोटो सेशन पिणु करायो वियो। कोडजी में मुबैना पुलिस मुक़ाबलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल ॾोहारी जी गुलबहार सोलंगी जे नाले सां सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां हिकु सिंगल बैरल बंदूक हथ कई वई आहे। गिरफ़्तार कयल जवाबदार चोरी फुर ऐं मुक़ाबलनि समेत केतिरनि ई केसिस में घुर्बल आहे। सिंध में कोरोना वैक्सीन पहिरें मरहले में हेल्थ वर्कर्स खे लॻाइण वारी पॉलिसीअ जो उबतड़ सिफ़ारिशी ऐं मनपसंद माण्हुनि खे लॻाइण जो इंकिशाफ। अॻूणे गवर्नर सिंध मोहम्मद ज़ुबैर जी धीउ ऐं नाठी खे वैक्सीन करण तां डेप्यूटी डिस्ट्रिक्ट ऑफिसर ओभर डॉक्टर अनिला कुरैशी मुअतल। सिंध जे सिहत खाते इंक्वायरी कमेटी जोड़े छॾी। 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कराची में VIPs खे कोरोना वैक्सीन लॻाइण ग़लति आहे। हींअर रुॻो हेल्थ वर्कर्स खे वैक्सीन लॻाइण घुरिजे। वैक्सीन सूबाई हुकूमत हवाले कई वई आहे। वैक्सीन क़ौम जी अमानत आहे। ख़ामोश न वेहंदासीं।
हैदराबाद में कणक जी अघनि में ॿीहर वाधा बाद शहर में अटो बि महांगो। मार्केट में कणक जी 100 किलो वारी बोरी 200 रुपया वाधा बाद 5,800 रुपयनि में विकिरो थियण लॻी। अटे जो फी किलो 68 मां वधी 70 रुपया थी वियो। 10 किलो वारे थेले ते 50 रुपयनि जी वाध। चकी मालिकनि जो चवणु आहे त चकियुनि जी कोटा मां 25% कटौती करे फ्लोर बिल्स जी कोटा वधाई वई आहे। हलंदड़ महीने कणक हासिल करण लाइ चालान पियारण बावजूदि कणक नाहे मिली। चकियुनि खे कणक जी फ़रहामी जल्द यकीनी बणाई वञे। कानपुर भरिसां इंडस हाईवे वटे होटल ते मानी खाईंदड़ 2 औरतुनि समेत 3 ॼणनि खे हथियारबंद खंभे विया। पुलिस होटल जा CCTV फुटेजिस हथ करे जांच शुरू करे ॾिनी। मुख़बिन जी सुञाणप न थी सघी। पुलिस जो चवणु आहे त ख़बर नाहे त मुख़बी केरु आहिनि। जल्द खेनि बाज़ियाब कराए जवाबदारनि खे सोघो कयो वेंदो। लाड़कानो में SHO जे पुट पारां सरकारी वॉकी टॉकी इस्तेमाल करण वारो मामलो। वीडियो वायरल थियण बाद SSP नोटिस वरितो। जांच बाद तालके थाणे जे SHO ख़ादिम हुसैन मंगी खे मुअतल कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक।